सेगमेंट जी तरफ़, वो भी ॾाढो इंटरेस्टिंग सेगमेंट आहे। असांजो सेगमेंट आहे लफ़्ज़ सुञाणियो। इन में असां तव्हां जे कननि ते हेडफोन विझंदासीं, उन हेडफोन में गानो हलंदो रहंदो, मां तव्हांखे लफ़्ज़ ॾींदुसि, तव्हांखे ॿुधाइणो आहे त मां छा पियो ॻाल्हायां, ठीकु आहे? छो जो मुंहिंजो कुझु बि तव्हांखे ॿुधण में कोन ईंदो, तव्हांजे हेडफोन में गानो हलंदो पियो, जेको लफ़्ज़ मां तव्हांखे चईंदुसि तव्हांखे उहो लफ़्ज़ ॿुधाइणो आहे। समझो बोल इशारनि मां असांजो सेगमेंट आहे, त केरु अचणु चाहींदो हिन में? समझो बोल इशारनि मां, इन में असां यंगस्टर्स खे था घुरायूं, यंगस्टर्स। ही भाउ जेको आहे, अदा तव्हां अचो जी, बिल्कुलु तव्हां अचो। ऐं हिन में असां तव्हांखे ॾींदासीं स्विंग मशीन टपाल मेज़बान, सिंध जी शान, हर घर जी शान, हर ढाबे जी शान, हर दुकान जी शान टपाल मेज़बान। हिकिड़े मिंट जो वक़्तु तव्हांखे ॾींदासीं, हिकु मिंट जे अंदरि ॾिसंदासीं त कहिड़ो भाउ वध खां वधि जेको आहे त सही जवाब थो ॾिए। हुन सां गॾु वेंदी स्विंग मशीन टपाल मेज़बान जे ताउन सां सुबील स्टार्टर सेगमेंट राशिद खणी अचो ऐं हिननि जे कननि ते ई रखो। हा, ही हिन माइकनि खे हाथ में वॻा, जेको मां चवंदुमि उहो तव्हांखे चवणो आहे, ठीकु आहे? गुलाबी, गुलाबी सर, गुलाबी, गुलाबी यार सही आहे, बिल्कुलु ताड़ियूं थी वञनि जे लाइ, वेरी गुड। मेज़बान, मेज़बान, वाह भाई। रंग खुशबू जायको, नो सर, नो सर, खबर ना है। रंग खुशबू जायको। चले जी, तीन हम पूछेंगे, छिनव टे वर्ड सभिनि खां पुछंदासीं। थैंक यू वेरी मच। जल्दी सां हिन जो हेडफोन लाहींदा टपाल मेज़बान सिंध जी शान टपाल मेज़बान। तव्हां टिनि मां असांखे 2 वर्ड्स ॿुधाया आहिनि। नेक्स्ट भाउ सां असां गॾाए कंटेस्टेंट दा तव्हां बि अची वञो। जल्दी सां हिननि जे कननि ते बि हेडफोन रखंदा, असां हिननि खे बि वर्ड्स ॿुधाईंदासीं। तोहफ़ा, तोहफ़ा, वाह भाई, वेरी गुड। ताड़ियूं थी वञनि भाउ जे लाइ, बिल्कुलु सही, तोहफ़ा। अच्छा, म्यूजिक थोड़ी कम करें, ज़ुहैब चांडियो न चले जी, हिकिड़ो त कोन आयो। नेक्स्ट वर्ड पुछंदासीं हिननि खां असां। जश्न जमालो, जश्न जमालो, सही जवाब, ओके जी, जश्न जमालो। लास्ट वन पुछंदासीं असां। लास्ट वन इज मेज़बान, मेज़बान, सही जवाब, मेज़बान। ओके जी, थैंक यू वेरी मच। तव्हां पंहिंजी जगह ते वञो। नेक्स्ट पार्टिसिपेंट सां असां खेॾंदासीं। हाणे ताईं ॿिन्ही कंटेस्टेंट्स असांखे ॿ सही जवाब ॾिना आहिनि। हिन जो मतिलबु अञा ताईं ॿिन्हिनि जे विच में टाई आहे, या त ॿई विनर आहिनि। असां डिसाइड कंदासीं लेटर ऑन। नेक्स्ट भाउ सां असां खेॾंदासीं, हिननि खे बि 2 वर्ड्स ॾींदासीं। ऐं तव्हांजो पहिरियों वर्ड आहे सिंध, 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 जसरी, सिंध, जस जमा, सिंध, जस को जमा, सिंध, सिंध। चले जी, हिकु त न आयो। असां ॿियो पुछंदासीं हाणे हिननि खां। मेज़बान, मेज़बान, अच्छा मेज़बान त मिंट था ॿुधाइनि यार, ताड़ियूं थी वञनि भाउ जे लाइ। मेज़बान। लास्ट पुछंदासीं पति, पति। ओके, थैंक यू वेरी मच। अदा तव्हां बि पंहिंजी जगह ते वञो। हिन दफ़े बि जेको आहे त हिन टाइम बि टिनिनि जे विच में टाई आहे, त असां हिकिड़ो कमु कंदासीं भाई, तीनों विनर है, तीनों को हमने बल्कि टपाल मेज़बान ने दिया है डिनर सेट। खोड़ सारी भाउरनि जे लाइ ताड़ियूं थी वञनि। थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग इन पार्टिसिपेंट। तव्हां सां गॾु टपाल मेज़बान जा टिनिनि जा डिनर सेट मिला। थैंक यू वेरी मच, थैंक यू। अदा पंहिंजी जगह ते वेही सघो था। हिते असांजो ही सेगमेंट भी पहुचे तो पंहिंजी पुॼाणी। टपाल मेज़बान सिंध जो शान आ, जश्न जमालो।